अरे इन भागा आया ही ना है ना लाचो खबर ही ना देर कई तो इंदा भी सही है लाइन ना टाइम भी वडो थी हो हेडी में ज़ाहिर ही ना जा आज फीस जो भी वारो था ना इन कर देर न कई तो छू खबर पवे खैर जा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अचो 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 वे 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 सर वे पुटो वे खैर है ना देर के वज भला सर पंध पर आने का थोड़ी देर थी अच्छा पंध पर या तू देर कई बाबा भाई गड्डा आओ गड्डींदा हो जा न सही थोरो कम थी पियो घर दे हाँ ओ गाह भी करणो हुयो अच्छा मैं के गाह बा दई वरी मोटी अच्छा पो है सही जी सर दुआ और फीस आंदी दवा जी सर आंदी थी ना अब मां के दे फीस अच्छे सर है अब तू फीस आंदी पुटरा न सही बाबा वे वा बाहर ओढो ई तो पैसा दी तो पो मा खणी दम तो दे सही बाबा वे वा बाहर जी वो इंदो जी पो तू फीस खणी दे जी हाँ वडो चालाक लगे तो छोरा तू मैं वडो चालाक लगे तो शागिर्द के जो आ शागिर्द छा मकसद है तुझो सही ता जी पढ़ाई यार सही जो असर त पोंदो अच्छा न कर चालाक हलो सही है देख खबर मां जे सवाल ता नाम पक्का करे आयो हां सही पक्का करे आयो क्या करे आप सर सही जी, सही जी। हाने चकरे मा ता सवाल जवाब पुछा कया तो पो ता के ओके है ना देउ न त छा पको ना सबक वाह 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 शाबाश 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 आप अब आप बुधाए तो जेको आथो शिकारपुर जो घंटा घर का केड़ी याद लगला सर ये जो लखीदर है ना हाँ। ये घंटा घर सदबा शाबाश 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 इस्लामाबाद में आबा घना सूबा है न सही माखे न तो अचे नथो अचे चंड्रो बार पिंघे में पथरो नथो अचे हां ता बुधायो न इस्लाम बाबा के जगू घणी मन माखे केड़ी खबर अरे हां तू हुशारा पट ने भाग अब दे खबर आयो शिकारपुर जे भरसा थोड़ो 2 किलोमीटर हल त केड़ो गोठ अचे तो सर यो ठारूपुर है हारूपुर है जी सर वाह वाह शाबाश शाबाश वाह 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 अब तू बुधाए त पाकिस्तान कदे ठयो ए पाकिस्तान के नुक्ता घणा पाकिस्तान कदे ठयो वरी उन के नुक्ता हां मैं के 4 हुंदा है सी बकरी के 2 हुंदा है पता मजाक तो करे रे हां सही मार ने भागा सही माखे तू पढ़े के थोड़े बाकी तू सवाल जवाब याद क्या करे हां सही थोड़ा थोड़ा याद है न थोड़ा थोड़ा याद तुबका चौथा तुबका चौथा निभागो आ तू एक ही होशियार हां इना होशियार थी ना निभागा सही हाने नथी तू हां हां नथी हाने सही ता पूछा हाने नथी पूछा क्यों अब आयो शिकारपुर में घना बाग है सर 4 बागन 4 शाबाश दिस 4 भाग शिकारपुर में निभागा हाणे तू बुधाए त हितां जे मतलब कराची वञबो त घणा कलाक टाइम लगदो कराची सही हा अले ऐसे ना पे दिठिया ना दादी अबे देखिए ना अबे देखिए ना निभागा चंटा ये इसके सवाल जा जवाब दे ऐ तू सवाल जा जवाब न दे सही कराची दिठी हो जाए तो जवान सही मां किताब में न पढ़ी आ तू सही पढ़ी न पढ़ी थी हां न पढ़ी थी हां न पढ़ी थी चंद्रो निभागो निभागा कहीं जाए जा शाबाश अबा तू इंशाल्लाह मंजिल मानी दे तू पयो कामयाबी ते पंजी बिल्कुल वही बाकायदे मिनिस्टर थींदे तू सर ये ता जी मेहनत हां हे निभागो हां निभागो पढ़े दो हां सही हाने ये पढ़बो हां ये पढ़बो हां हाने हाने पढ़तम सही हां एको फीस न दो खणी के हां एको फीस न दो खणी के अब अचे न सही अपनी अचे हां अरे मां को क्या कहा थी पेनो ना मां कुत्ते आ ना मां ओ सही कुत्ते आ ना मां हां रोई तो हां रोई तो सही फीस न खणी हां अबो ना बड़े न फीस ना नहीं दे सही अबो कर रहा बड़े है न फीस ना नहीं दे हां बड़े कदी दो खबर ना है ये पढ़बो हां ये पढ़बो हां ये पढ़बो
थी सही हेलो कुटियो तो गॾे के बिना कुटदा आहिनि सही उजी छाणा थियो इनी कुटण जो वजह फीस आहे न हाणे मां वञा थो पंहिंजी अम्मा खां वठी थो अचां ॾिसां कीअं नथी ॾे खलई लाए चढ़ी थी सही जब फीस न वठी अचां न मां पाड़े वारनि जो पुट ई न आहियां शाबाश 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 मुंहिंजे दादरे शागिर्द खे जेकॾहिं तव्हां ईअं मूंखे वक़्त ते फीस ॾींदव त बिल्कुलु तव्हां पाण पढ़ी पास थींदव शाबाश पुट शाबाश ईअं पढ़ंदा रहो तोखे बि मोकल आहे भाउ तूं हाणे वञ ठीकु आहे सर मां हलां थो हा ठीकु आहे हे वियो निभागो सही आहे फीस फीस छा चयो हा जेकॾहिं मां फीस न खणी आयुसि त मां पाड़े वारे जो